नासिन लखी गुलाम शाह मां अगवा थी वियल नौजवान ज़ुहेब भुट्टो के 7 ॾींहं गुज़री वञण बावजूद बाज़ियाब न थी सघियो आहे। उन ई हवाले सां रिपोर्ट कयो आहे हिदायतुल्लाह महर। लखी गुलाम शाह जान खान चौकी वटां अगवा थियल लखी गुलाम शाह वासी ज़ुहेब भुट्टो 7 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघियो। चक जे समाजी अॻवान डॉक्टर नवीद महर, साजिद सूमरो ऐं ॿिया वारसनि वटि पहुची विया, जॾहिं त पुलिस पारां का बि मदद न कई वई। उन ई हवाले सां अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वॾो ज़ुल्म आहे पीरसनि वालदेन सां, मिटनि माइटनि सां, औलाद सां, बिरादरीअ वारनि सां वॾी नाजाइज़ आहे, पूरे इलाइक़े वारनि सां नाजाइज़ी आहे। हिकिड़ो वॾो सेंस ऑफ इनसिक्योरिटी आहे। माण्हू माना घुमी नथा सघनि, पंहिंजे पाड़े में ओड़े में कारोबार नथा करे सघनि, का तक़रीब अटेंड नथा करे सघनि। अंधेर नगरी चरबट राज आहे। असांजो मुतालबो आहे हर अख़्तियारीअ खां त ख़ुदा हे सिस्टम बंदि करायो। पुलिस जी बेहिसी जेका आहे उहा त घणी पोइ जी आहे। सभ खां पहिरीं ही अवामी सियासी नुमाइंदनि जी बेहिसी आहे। हिते मक़ामी MP खे अचणु घुरिजे आहे, मक़ामी MNA खे अचणु घुरिजे आहे, हिते नासिर शाह खे अचणु घुरिजे आहे, साईं ख़ुर्शीद शाह खे अचणु घुरिजे आहे, इम्तियाज़ शेख खे अचणु घुरिजे आहे, शहरयार ख़ान बहर खे अचणु घुरिजे आहे। इहे माण्हू किथे आहिनि? असांजा नुमाइंदा आहिनि। इहे उन्हनि खे वोट था ॾियूं असां, हीअ उन्हनि जो वोटर आहे। ऐं पुलिस कंहिं बि क़िस्म जो नोटिस न वरितो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त हीअ बचिड़ो को लावारिस आहे, जंहिंजे लाइ को अञा ताईं रोड ते एहतिजाज न थियो आहे, जंहिंजे लाइ अञा ताईं को धरणो न आयो आहे, जंहिंजे दर ते अञा ताईं को MP MNA न आयो आहे। यानी ही 21वीं सदीअ में कहिड़े असां दौर में था गुज़ारियूं। हीउ जेको छोकिरो असांजे ॻोठ मां अगवा थी वियो आहे, हीउ तमामु हिकिड़ा शरीफ़ ख़ानदान माण्हू आहिनि। ऐं असां सॼो ॻोठ जेको आहे उहो सभु हाजी साहिब सां गॾु आहियूं। महिरबानी करे जल्द खां जल्द हीउ असांजो छोकिरो वापसि करायो वञे। असां SP आयो आहे, उन्हनि को मोकल कयूं, हलियो वियो आहे। SP असां 4 ॾींहं लाइ गॾु लॻाए SP मिलियो, असांखे थोरो हाल वरितईं, बाक़ी असांखे ॿी काई दिलजाए न ॾिनी। ऑफिसर कंहिं असां न कई आहे, कंहिं हिमत मदद न कई सघियो। भाऊ नवी त बि असांखे दिलजाए ॾिनी आहे। साईं अब्दुल्ला बि असां सां गॾु आहे। बाक़ी असां ॿियो असां इनशाअल्लाह असां अलाह खे दुआऊं था करूं त अलाह साईं असांखे पंहिंजो बचिड़ो मोटाए ॾे। ज़ुहेब भुट्टो वटि आयलनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि फौरी तौर ते SSP शिकारपुर, DIG लाड़काणो ऐं वस वारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नौजवान ज़ुहेब भुट्टो खे धालनि जी चंबे मां बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में सखर शिकारपुर नेशनल हाईवे ते धरणो हयो वेंदो। हिदायतुल्लाह महर, आवाज़ टीवी न्यूज़, लखी गुलाम शाह।